जो सुबुह सवेर उस्ताद गुलमुनी सां मुलाक़ात थी जेको कमु लाड़ियूं वेठो हुयो ऐं तमामु बहितरीन अंदाज़ में बंद वेठो करे हुयो। पंहिंजो बंद कर सर ये बंदि न थींदी। असांजा व्यूअर तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि। तव्हां हिन कंडीशन में ॾिसी मूं बि नथो तो तव्हां असांजे व्यूअर खे कुझु चवणु चाहींदो सर? मां इहो चवणु चाहींदो आहियां महिरबानी करे भाउ ख़ासि करे इहे सम्झायो 6 बजे अची निंड फिटाई ते मुंहिंजी मां निंड मां हाणे मुंहिंजो बिस्तर आहियां थो लॻल आहे निंड मां उथी वेठो आहियां यार ॿियो को कमकार बि करिणो को मुंहुं धोए माण्हू एतिरो छॾे को चांहि पीए सर माशाल्लाह तव्हां मुंहुं धोतल आहे फर्स्ट क्लास तव्हां फ्रेश लॻा पिया हो। माण्हू त वेचंदा आहिनि पोइ बि महसूसु कोन थींदो आहे त उहे वेतल आहिनि। यार काश तव्हां त बग़ैर वेतल ऐं मुंहुं धोतल बि फर्स्ट क्लास फ्रेश था लॻो। काश इहो सच हुजे हा मुंहिंजो अखियूं नथी खुलनि मां मुंहुं धोआं पोइ पहिरियों चांहि पीआरियो अलाह जे नाले ते पोइ मां हिन जो पासो था चांहि भला तव्हां एॾी छो पीअंदा आहियो? यार हिकु त माना निंड मां हाणे अची उथारे 5-6 बजे कहिड़ो टाइम आहे तव्हांजो निंड मां उथारण जो? न पर फजल जो सवेर तव्हां उथंदा आहियो त वरी ज़िंदगी जो मज़ो वठंदव न। हा त उहो सवेर सुम्हो सवेर उथो। यार मां हिकु त माना 3 बजे सुतो आहियां ॿियो को कमकार न आहे तव्हांखे ॿिया माण्हू जी निंड फिटाइणी आहे न पर 3 बजे ताईं तव्हां छो जाॻंदा आहियो? आख़िर सबबु छा आहे हिन जो? भाईजान मां न्यूज़ ॾिसंदो आहियां मां जेको आहे सो पंहिंजे दोस्तनि ॾे वेंदो आहियां तक़रीबन उतां 1-2 बजे ईंदो आहियां छोकिरा मुंहिंजा कम ते ईंदा आहिनि दरवाज़ो बंदि कंदो आहियां कॾहिं कॾहिं चौकी बि ॾियणी पवंदी आहे। अच्छा ॻोठ में? न ॻोठ में न शहर मार्केट में। अच्छा चौकी तव्हां ॾींदा आहियो यार वॾो कमु था कयो तव्हां त बहितरीनु कमु था कयो। बहरहाल हिन सदीअ जो असांखे अवॉर्ड जेके सिलेक्शन कयो तव्हांजो नालो ठीकु आहे सर। तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं ॿियो कुझु तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे चवणु चाहींदो? ॾिसंदड़नि खे इहे चवणु चाहींदुसि दादा महिरबानी करे मुमताज़ ख़ासि खे महिरबानी करे सम्झा त ईअं कंहिंजो निंडा न फिटाए 5-6 बजे महिरबानी करे। सर असांजा दोस्त ॾिसंदड़ जी फरमाइश थी त उस्ताद गुलमुनीर गुल सां असांखे थोरो कचहरी करायो सो तंहिंजे करे तव्हांजी असां निंड फिटाईसीं। बहरहाल माज़रत तव्हां खां इंशाअल्लाह ताला आईंदा ॿीहर न थींदो। तव्हांजी वॾी महिरबानी। थोरो मुस्कुराईंदव त ॾाढी महिरबानी थींदी।